ख़बर पई आहे त ख़ैर मोहम्मद भोतार खे ज़मीन विकणण खां इनकार कयो आहे। सरदार खैर मोहम्मद के मौत तो सॾ करे। खैर मोहम्मद जी काई हैसियत न आहे। भोतार जे हुकुम जी देर आहे। भोतार के खुद तो जवाब ॾियण खैर मोहम्मद के महांगो पवंदो। खैर मोहम्मद खे पंहिंजे पुटनि ते नाज़ आहे। जॾहिं न हिकिड़ो बस चलायो मांसि न, हिकिड़ो पुट बि ॿनीअ ते न वेंदुसि। चवंदा आहिनि त नींगरी बि नंढड़ी जुमाणा बि खोड़। ॾिसूं था त ख़ैर मोहम्मद केतिरे ताईं तो वेठो ख़ैर मल्हाए। आयो न असांजे बारे में त वॼाए छॾींदासीं। मुंहिंजो नालो सूबेदार आशिक़ ख़ान। मुंहिंजो हराम जे पैसे सां एॾो इश्क़ आहे जीअं लैला जो मजनू सां हीर जो रांझा सां। सूबेदार बढ़ती न कर। मूंखे इन हराम जे पैसनि सां मां वेचारी थो। असुगो न खैर मोहम्मद खे डांडा ॾेई ॾेखार। सूबेदार खैर मोहम्मद सां अहिड़ी तादी कर जो कननि मां बि धुआं निकिरनि धुआं। सूबेदार साहब खैर मोहम्मद खे पंहिंजे पुटनि ते नाज़ आहे। इनजे पुटनि खे अहिड़ो त डंडो ॾे त दाऊं कंदा वतन। सूबेदार साहब खैर मोहम्मद जे पुटनि खे टांडा ॾे टांडा त हुननि खे ख़बर पए। ख़ैर मोहम्मद जे घर में ख़ैर जी ख़बर हरगिज़ न हुजे ऐं हुन जे घर बदअमनीअ जी बाहि ॿरे। सूबेदार खैर मोहम्मद सां अहिड़ी तारीफ़ कर त 7 राज्य में वाक़ा हुजनि त बहराम खान जे हुकुम खे पुठी ॾियण जो ई हासिल थींदो आहे। मुंहिंजो नालो आहे सूबेदार आशिक़ ख़ान। मुंहिंजो हराम जे पैसे सां एॾो इश्क़ आहे जीअं लैला जो मजनू सां हीर जो रांझे सां ऐं ससीअ जो पुनूअ सां। मां खैर मोहम्मद खे हराम जे पैसनि जे एवज़ 7 आसमाननि जो सैर कराईंदुमि। शैतान जो हथौड़ो सब्र सां और इन खैर मोहम्मद मूंखे एतिरो मजबूर कयो आहे त मां हुन सां अहिड़ी तादी कंदुसि जो हुनजा 7 नस्ल बहराम खान जो नालो खणंदा न वणंदा। जेकॾहिं मां तुंहिंजी मंग आहियां त पोइ मासड़ खे असांजे घर मोकिल न त अची करे बाबा खां शादीअ जी तारीख़ वठी वञे। चरी त न आहे बाबा सां एॾी वॾी ॻाल्हि बिना ब्रेक कीअं थो करे सघां। पोइ बिना ब्रेक छो थो चवींसि? ॻाल्हि खे ब्रेक करी पोइ ॻाल्हाइसि न। अगरि तूं चवें थी त बाबा खे ब्रेक हणी मुंहिंजी चवां थो दुआ कर त ब्रेक फेल न थिए। ईअं न त बाबा मुंहिंजी ब्रेक हणी छॾे। हाणे मासड़ ब्रेक हणे या तूं ॻाल्हि खे ब्रेक हणे मुंहिंजो कमु न आहे। बसि मां हाणे तोखां सवा नथी रही सघां। सॼे इलाइक़े में प्यार जी ॿोॾ आणे न छॾे। फ़िलहाल त तूं मुंहिंजे अंदर में प्यार जो तूफ़ान आंदो आहे। सची? हा सची। मां तोखां बग़ैर हिकु पल बि नथी रही सघां। सोणी तोखां सवा मां बि रही कोन थो सघां। जीअण बि तोसां आहे त मरण बि तोसां। छो छाजे लाइ गिरफ़्तार कयो? वजह अच ॿुधाए त सही न मूंखे। हरिया तुंहिंजे मथां वारा केसनि गिरफ़्तार कयो। छा त छोरी आहे। वाह जो मसालो भरियल अथसि। कहिड़ा हाल किशमिश? भोतार परे थी मुंहिंजो रस्तो छॾ। अॼु अकेली मिली वई आहीं। भोतार खे ख़ुशि कर, भोतार तव्हांखे बि ख़ुशि कंदो। मां चवां थी हट मुंहिंजे रस्ते खां, हट मुंहिंजे रस्ते खां। ईअं कीअं वेंदी? मूंखे ख़ुशि कर पोइ तोखे
अगरि जे मुझे के अज़ीज़ ॾिसी वतई न त क़यामत अची वेंदई क़यामत। ऐं अॼु जेका तूं मुंहिंजे अंदर में क़यामत आंदी आहे उन दोज़ख जी बाहि खे तुंहिंजो प्यार ई विसाए सघे थो। हल 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 हाणे कुर्ब वंड। वेशी भगेड़ राज़र ख़ान जे अंदर जी बाहि विसाए पोइ तोखे छॾींदो। वॾेरा त पंहिंजी ॻोठ जी इज़त जा रखवाला हूंदा आहिनि, तूं पंहिंजी ॻोठ जी न्याणियुनि सां ज़ुल्म थो करीं। फिरोज़ इज़त हिन में थी त हाणे हितां हलियो वञ। हितां मां न तूं हलियो वञ। तोखे हिन हरकत जो अहिड़ो नतीजो ॾेखारींदुसि जो सॼी ज़िंदगी तूं यादि कंदे। हल हल रहियल कसर बि न कढाए। फेरोज़ तूं अॼु मुंहिंजी इज़त बचाए करे मूं ते वॾो एहसान कयो आहे। मां हिकु गैरतमंद इंसान जी आहियां, पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। हल त हाणे मां तोखे छॾे अचां। बाबा साईं तव्हां घबरायो न, एसपी साहब सां मुंहिंजो वास्तो आहे, मां ॻाल्हायांसि थो। हेलो सर। जी सर। जी सर तव्हां सही सुञातो, मां सरमद थो ॻाल्हायां। असल में तव्हांजो ऑफिसर असांजे ॻोठ में आहे, आशिक़ ख़ान भोतार बाराम ख़ान जो कमदार लॻो पियो आहे। भोतार असांजी ज़मीन ख़रीद करणु थो चाहे। कूड़े केसनि में मुंहिंजे भाउ खे खंबे खणी वियो आहे। जी साईं जी, वॾी महिरबानी साईं जी। बाबा साईं एसपी साहब दिलजाई ॾिनी आहे, सूबेदार खे छंड पटींदो, अदा साईं शाम ताईं वापसि अची वेंदो। टके जे माण्हू फेरोज़ जी आइबत जो मुंहिंजे भाउ ते हथु कयो। फिरोज़ राज़न ख़ान ते हथु खणी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी अथई। फिरोज़ खे इन हरकत जो अहिड़ो त जवाबु ॾींदासीं जो इन जा लिंग कंडारजी वेंदा। फेरोज़ जो अहिड़ो असरु कंदासीं जो किथे लिकण जी जाइ बि न मिलंदसि। छो त मुंहिंजो नालो आहे कमदार कोड़ो, दुश्मन खे कंदो आहियां ढोड़ो। इन फेरोज़ खे बि ख़बर पवंदी, पर छोकिरीअ जा बि खंभ फुटी विया आहिनि। मान फेरोज़ जा इहे उॾामण वारा पर ई कटे छॾींदुसि जंहिंसां ही उॾामूं थो करे। पर मां चवंदो आहियां त तकड़ कमु शैतान जो आहे। कुझु सब्र सां भोतार तव्हांजे हिन सब्र सां माण्हू वञंदा मथे ते चढ़ंदा।